जी दफ़ो ॿीहर भली कार पंहिंजी मॉर्निंग में सभिनी गरबातनि खे ऐं पाण अॼु ॻाल्हायोसीं पिए वधंदड़ महांगाई ऐं उनजो जेको टोड़ आहे छा थी सघे थो। महांगाई जो टोड़ यकीनन ज़ाहिर आहे का शइ सस्ती त न मिलंदी, पर असांखे पंहिंजी आमदनी वधाइणी पवंदी, पंहिंजी महिनत ते पंहिंजे मसल्स ते ज़ोर ॾियणो पवंदो ऐं का न का अहिड़ी स्ट्रेटेजी ज़रूरु ठाहिणी पवंदी जंहिंसां ईंदड़ वक़्त जा हालात वाक़ियात उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां मुंहुं ॾेई सघिजे थो। असां हींअर थोरो सीरियस थींदासीं छाकाणि त हींअर हालात सफ़ा ईअं चइजे त पाणी हींअर नक वटि अची बीठो आहे। जेकॾहिं हिते पाण न पतोड़ियोसीं त यकीनन असां ॿुॾी वेंदासीं। ऐं हीउ जेको जहान अचे पियो, जेको इंटरनेशनल महांगाई थी आहे ऐं उन में इंटरनेशनल कॉम्पिटिशन बि आहे, त असां पंहिंजे ॿारनि जी तालीम हुजे, उनजी सिहत हुजे, उनजे खाइण खाध पीत जो बंदोबस्तु हुजे, उनजो बि ख़्यालु रखिणो पए थो। पाकिस्तान उन्हनि मुल्कनि में आहे जंहिंमें स्टंटिंग जो रेशो मतिलबु अप्रॉक्स 40% आहे। जेके ॿार असांजा नंढा आहिनि, जंहिंजी ख़ुराक एतिरी बहितर न आहे जो उनजा कद ऐं उनजा बुत चङी तरह उसरी सघनि, छाकाणि त उन में न्यूट्रिशन प्रॉब्लम आहे। न्यूट्रिशन छाजे लाइ त हिकिड़ो आम घर में कमाईंदड़ जेको फ़र्दु आहे, जेको पीउ आहे, जेको वॾो भाउ आहे या जेको घर जो या ख़ानदान जो वॾो आहे, उहो उन हवाले सां उनजी खाद खुराक, उनजो खीरु, उनजी निशोनुमा में उनजूं दवायूं, उनजो चेकअप चङी तरह नथो कराए, जंहिंजे करे हू ज़िंदगी भर जे लाइ नंढे कद जा रहिजी वञनि था ऐं जिस्मानी तौर ते कमज़ोर रहनि था ऐं ॿियूं बीमारियूं मिलनि थियूं। हीअ महांगाई, उनखां पोइ राति जो हीअ वधंदड़ अचानक तेल जा अघ, जेके कुझु न कुझु हद ताईं असां ज़हनी तौर ते तयारु हुआसीं त हुकूमत वधाईंदी, पर 30 रुपया वधाईंदी, इहो हिकिड़ो वॾो सरप्राइज़ ऐं राति अचानक मिलियो। विदिन 2-3-4 कलाकनि जे अंदरि अंदरि हीअ अघ वधी विया। आम इंसान ते कहिड़ो फ़र्क़ु पए थो, ज़ाहिर आहे असांजो तालुक़ु जंहिं शहरनि सां, ॻोठनि सां, तीअं तीअं उन्हनि जी सोच असां वटि ईंदी वञे पई। सखरमादा फारूक सूमरो सां ॻाल्हायोसीं त हुन में इहा ई ॻाल्हि कई त राति खां वठी माण्हू परेशान आहिनि। हींअर पाण ॻाल्हाईंदासीं पंहिंजे भाउ इरफान फुलपोटो सां, जेके ख़ैरपुर में आहिनि ऐं ख़ैरपुर मां ॿुधाईंदा त हिते माण्हुनि जा छा राया ऐं रवैया रहिया आहिनि हिन फ़ैसिले ते। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग भाउ इरफान। वालेकुम सलाम भाउ। ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे इरफान भाउ? ख़ैरियत आहे? बसि भाउ शुक्र अलाह जो। हीउ जेको राति पेट्रोल वधियो अचानक, हुकूमत ऐलान कयो, छा इम्पैक्ट आहे ख़ैरपुर जे माण्हुनि ते? ख़ैरपुर हूअं त सुखियो सताबो सॾिबो आहे पंहिंजे फसलुनि ते ऐं पंहिंजे मेवात जे ज़रिए, पर हिन जो इम्पैक्ट छा पवंदो? हिकु त इहो बेरोज़गारी वारो जेको आलम आहे, तूफ़ान आहे, उहो तमामु घणो आहे। छो त हिते ख़ैरपुर ज़िले में फैक्ट्रीज़ वग़ैरह आहिनि कोन, उहो माना मज़दूरी जेके मज़दूर तबिको आहे अक्सर जेको आहे हिते परेशान ॾिठो वियो आहे। बहितर वरी हीउ जेको ओचितो 30 रुपया अचानक तारीख़ जी बुलंद तरीन सतह ते जेको इहो पेट्रोल ऐं डीज़ल जूं क़ीमतूं वधायूं वयूं आहिनि, उन्हनि सां आम माण्हू सख़्तु परेशान थी वियो आहे। ख़ासि तौर ते जेके भाॼियूं या किराना जो जेको सामान जेके खणी वेंदा ट्रांसपोर्ट आहिनि या मुसाफ़िर जेके मुख़्तलिफ़ हंधनि तां मुख़्तलिफ़ हंधनि ते वञनि पिया, ख़ासि तौर ते सरकारी जेके पैसो रखंदड़ माण्हू आहिनि, उहे पंहिंजे ऑफिसनि ते वञण या सखर शिकारपुर या ॿियनि हंधनि ते जेके ॿियनि ज़िलनि सां लाॻापियल जेके कनेक्टेड आहिनि या सरहदियूं आहिनि, उन तरफ़ वञनि पिया वेगुलनि या मुसाफ़िर सोचनि जे रस्ते, उन्हनि खे सख़्तु मुश्किलातुनि सां मुंहुं ॾियणो पइजी वियो आहे। छो त किराया जेको आहे सो भाड़ा जेके आहिनि उहे वधाया विया आहिनि। ट्रांसपोर्टर जेके आहिनि, ट्रांसपोर्ट जेके पंहिंजे किरायनि ते कंट्रोल कंदा आहिनि, उहे बि हिन वक़्तु ताईं उन्हनि जो अमलो परे परे ताईं नज़र न पियो अचे। हिन वक़्तु मुसाफ़िरनि में ट्रांसपोर्टनि में सख़्तु मुंहुं मारी ॾिठी आहे। हिते कोटड़ी जे भरिसां जेको आहे मुसाफ़िरनि पंहिंजो क्लीनर खे जेको आहे सख़्तु मार कुट बि कई आहे पंहिंजो किराया वधाइण जे मामले सां। मां तव्हांखे इहो ॿुधायां त राति जीअं ई ऐलान थियण खां अॻु ई जेको आहे ख़ैरपुर शहर ऐं हुनजा जेके आस पास वारा इलाइक़ा आहिनि, उन में जेके पेट्रोल पंप आहे, 50 खां वधीक पेट्रोल पंप आहे, असां उन खां जॾहिं जाइज़ो वरितोसीं त उते पंहिंजो पेट्रोल ॼण उन्हनि मुकमिल तौर बंदि करे छॾियो ऐं उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त पेट्रोल ख़तमु थी वियो आहे। ऐं जीअं ई 12 थिया या पेट्रोल जो ऐलान थियो 30 रुपया वधाइण जो, त पंहिंजो पेट्रोल ऑटोमेटिकली पेट्रोल पंप खुली विया ऐं 12 वॻे खां पोइ पेट्रोल मिलणु शुरू थी वियो। त आम माण्हू हिन वक़्तु ॾाढो मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे ऐं हुकुमरान हिन तरफ़ को बि तवजो न पिया ॾियनि। जंहिं करे आम माण्हू इहो ई चई रहियो आहे त हाणे जेको आहे सो चहिरा बि तब्दील थियणु खपनि, पर पॉलिसी बि तब्दील थियणु खपे मुल्क जी। छो त इहो जेको इम्पैक्ट आहे उहो हेठे तबिके ते पए पियो। पेट्रोल पंप पेट्रोल जेके या डीज़ल वधाइण जे करे हिन वक़्तु जेके सब्जी जेके विकिरो कंदड़ आहिनि या किराना ते जेके खंड आहे या पंहिंजो दालियूं आहिनि, उहे बि रेट अचानक जेके आहिनि उहे वधी विया आहिनि। हाणे कंट्रोल केरु कंदो, इहो हिकु सवालिया निशान आहे। आम माण्हू
इहो सोचे रहियो आहे त आख़िर थींदो छा। सही इन करे जेको आहे सो हिन वक़्तु माण्हू जेके आहिनि उहे जुलूस पंहिंजो एहतजाज करण ते मजबूर आहिनि ऐं माण्हुनि जो इहो ई चवणु आहे त असां हाणे एहतजाज करे करे जुलूस कढी कढी थकिजी पिया आहियूं, घरनि ताईं महसूस थी विया आहियूं, छो त हाणे हुकुमराननि जे कन ते जूं बि न चवंदी, जंहिं महिल वणेनि दवाऊं वधाए छॾनि, जंहिं महिल वणेनि पेट्रोल वधाए छॾनि, जंहिं महिल दिलि थियनि जेकी शइ हिते कानून जी बालादस्ती आहे ई कोन। त जेकॾहिं चलो ठीकु आहे हिकिड़ी शयूं वधियूं आहिनि त उन्हनि जी जेकी पंहिंजो एबिलिटी आहे उनखे कीअं मेंटेन कजे उहा बि शयूं साम्हूं नथियूं अचनि। इदारा पंहिंजे लेखे कमु कनि कोन पिया, उन्हनि जा जेके मुलाज़िम आहिनि उहे कमु कनि कोन पिया उन तरीक़े जो, इन करे आम माण्हू हिन वक़्तु पिसजी वियो आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे इरफान भाउ। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे उते हींअर त वरी सीज़न बि थिए थी तव्हां वटि, आस्ते आस्ते हींअर खजी पची पई, कतल चयूं, खजूर चऊं, ॾंग चऊं, ॾोका चऊं, ज़रा ईंदड़ महीननि में उहे मार्केट में ईंदा या जुलाई में तक़रीबन हू जुलाई अगस्त में मार्केट में अची वेंदा आहिनि जुलाई ताईं, त उन ते बि त फ़र्क़ु पवंदो न। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजी महिनत मज़दूरी आहे, उनजो हिते ट्रांसपोर्टेशन आहे, जेकॾहिं अघु वधंदा त आम माण्हू ख़रीद करण खां क़ासिर रहंदो त ज़ाहिर उहो बि त हिकिड़ो नुक़सानु थींदो न सभिनी खे। जी खजूर जेकी फ़सुलु आहे ख़ैर जी रीढ़ जी हॾी आहे, हिते तव्हांखे अॻु में ॿुधाए चुको त हिते फैक्ट्रीज़ वग़ैरह आहिनि कोन, इन करे ही खजूर जो जेको फ़सुलु आहे उहो पंहिंजो हज़ारनि लखनि जे टननि में जेको आहे हलंदो आहे। हिन वक़्तु उन्हनि जो जेको आहे प्रोसेस हले पियो, मुख़्तलिफ़ मरहलनि मां उनजो फ़सुल जी जेकी शयूं आहिनि उहे गुज़रनि पियूं। जुलाई जे आख़िर में जेको आहे हिन फ़सुल जी कटाई शुरू थींदी आहे। इन खां अॻु जेके आहिनि उहे मज़दूर, ड्रिल, कंदकोट, कशमोर इन खां जेको आहे सो हिते अची पहुतल आहिनि ऐं मज़दूरी कनि पिया। हिन वक़्तु जेके खारा जेके ठहंदा आहिनि खजूर में इस्तेमालु थींदा आहिनि, ख़ासि तौर ते मुख़्तलिफ़ हंधनि ते नौशहरो या मेरापुर या मुख़्तलिफ़ ज़िलनि खां जेके आहिनि उहे मज़दूर हिते अची पंहिंजे औरतुनि बचड़नि समेत उहे खारा ठाहिण हिन वक़्तु शुरू करे ॾिना आहिनि। पर महांगाईअ जो जेको हीउ आलम ॾिसी हू पाण सख़्तु परेशान थी विया आहिनि ऐं खजूर जा जेके बाग संभालींदा आहिनि, आबादगार आहिनि या बेकर आहिनि या पंहिंजो जेके ताजर आहिनि खजूर जा वापारी आहिनि, उहे पिणु सख़्तु परेशान थिया आहिनि। हिकु त उन्हनि जा रेट आलमी मंडीअ में मिलनि कोन पिया, या जेके असांजो दोस्त मुल्क आहे या पाड़ेसरी मुल्क आहे इंडिया, उॾे बि जेको आहे सो अक्सर जेको आहे उहो जेको छुहारो वेंदो हो उनखे बि हिन वक़्तु रेट उहे न पिया मिलनि, जंहिं करे वापारी अॻु में ई आबादगार परेशान आहिनि। अॻु में खजीअ जो थोरो जेको आहे उहो 500 खां 700 रुपया मिलंदो हो, हिन वक़्तु उनजी बि जेको आहे सो कीमतूं वधी वियूं आहिनि, 1200 खां 1500 रुपया उनजो जेको हिकु थोरो आहे उहो मिली रहियो। हाणे जॾहिं ही पेट्रोल जूं डीज़ल जूं कीमतूं वधियूं आहिनि त तव्हां छा था सम्झो 2000 खां वधीक जेको आहे उहो थोरो विकामजण लॻंदो ऐं आम माण्हू जेके आबादगार आहिनि उन्हनि खे त को फ़ाइदो न थींदो, छो करे आबादगारनि जी हिन वक़्तु जेके खजूर जा आबादगार आहिनि उन्हनि जूं के पंहिंजो यूनियन आहिनि कोन जेके पंहिंजो हक़ जे लाइ एहतजाज कनि ऐं हू अॻु में बि चवंदा रहिया आहिनि त वापारी असांजा नाजाइज़ी पिया कनि। वापारी त उहे ई पंहिंजे हिननि खां जेके सस्ते अघ ते ख़रीद कंदा, मथे हू पंहिंजो ॿिए अघ ते विकिरो कंदा। हेठे तबिको त पिसजे कोन हिन मामले में। हिन वक़्तु खजूर जे मामले में मुख़्तलिफ़ हुकूमतूं ईंदियूं रहियूं आहिनि, पर उनखे एक्सपोर्ट करण जे लाइ ख़ासि तौर ते गिरक जी जेकी खजी असील या जेकी करबलाई आहे खजी, उहा दुनिया में मशहूरु आहे तमामु घणी, पर एक्सपोर्ट करण जे लाइ हिन वक़्तु ताईं के बि हुकुमराननि के उपा न वठी सघिया आहिनि त उनखे बहितर अंदाज़ में पैकिंग करे ऐं उनखे एक्सपोर्ट करे सघिजे। पर हिन वक़्तु जेको आहे उहो सिचुएशन हालात जेके आहिनि उहे तमामु गंभीर थींदा पिया वञनि, इन करे आबादगार सख़्तु परेशान आहिनि। सही था, वरी महिरबानी अदा इरफान, वरी महिरबानी तव्हांजी, तव्हां अपडेट कयो असांखे ख़ैरपुर जे हवाले सां। ऐं इहा हालत जिथे किथे साॻी ई आहे की ऐं जेको सिलसिलो आहे असांजो अपडेट वठूं पिया असां पंहिंजे मुख़्तलिफ़ रिपोर्टर्स खां, मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट वाइज़, त ॻाल्हि त साॻी आहे, भले उहो कराची हुजे, कश्मीर हुजे, दादू हुजे, लाड़काणो हुजे, सखर हुजे, जकबाबाद हुजे, बदीन हुजे या ठट्टो हुजे, जा जेके मूंखां विसरी विया जेके ज़िला उन लाइ माज़रत खां, शिकारपुर हुजे या ख़ैरपुर, बहरहाल हालत साॻी आहे जिथे किथे इहा साॻी महांगाई, साॻो सूर, साॻी भोगना आहे जेका असां बार बार भोगियूं पिया, ऐं उहा आहे असां वटि महांगाई जी सिस्टम जो न हुजण करे। सही ॻाल्हि आहे, छाकाणि त इंफ्रास्ट्रक्चर असां वटि मौजूदु न आहिनि, पब्लिक ट्रांसपोर्ट न आहे, पब्लिक सिक्योरिटी न आहे, पब्लिक स्कूल्स कोन्हनि कहिड़े चङी तरह जंहिंमें, छाकाणि त ॻरियूं फीसूं भरणु वालदेन जी मजबूरी थी चुकी आहे, प्राइवेट इलाजु कराइणु मजबूरी थी चुकी आहे, ऐं उन सां गॾोगॾु साफ़ु पीअण जो पाणी बि ख़रीद करणु मजबूरी थी चुकी आहे। इन्हनि सभिनी जे लाइ ॾोकड़ घुरिजनि, पैसा घुरिजनि, जेके पैसा ईअं न ईंदा, या त नौकिरी कबी या को कारोबार कबो या का ॿी महिनत कबी पंहिंजी कंहिं बि हवाले सां,
त इहो हींअर आसान नाहे रहियो पैसा कमाइणु, छाकाणि त हींअर जेको पैसा ख़र्चु कंदड़ आहे उहो सोचे सोचे ख़र्चु करे पियो त हिते जिथे मूंखे अॻु में 100 रुपया ख़र्चु करिणो हुयो हाणे उते कोशिशि अथसि उनजी त आउं 50 रुपया ख़र्चु कयां, 60 रुपया ख़र्चु कयां, छाकाणि त ॿिया ख़र्चा वरी मूंखे ॿियनि हंधनि ते कमु ईंदा। इहो जहां जिथे किथे हींअर आहे। अचानक राति जो पेट्रोल वधियो आहे त यकीन कयो त इन जी सूरत हाल गंभीर थींदी वेंदी कुझु ॾींहंनि में। जॾहिं शयूं आपे खां ॿाहिरि थींदी वेंदियूं त पोइ कीअं कंदो। इन लाइ असां वटि थर मां पंहिंजो मिठीअ मां असांजो पहिरियों भाउ आहे मुमताज़ जो असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे ऐं थर जा हाल त हूअं बि थोरा डराई रहंदा आहिनि। असां वटि उते गुरबत तमामु घणी महसूसु थींदी आहे। वधीक पुछंदासीं भाउ मुमताज़ खां। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग भाउ मुमताज़। हेलो अदा मुमताज़, तव्हांजी आवाज़ अचे थो? जी बिल्कुलु हाणे अचे पियो आवाज़। जी अदा मुमताज़, तव्हां छा चवंदा राति जेको पेट्रोल जो बम किरियो आहे सभिनी ते, छा चवंदा? जी बिल्कुलु जेको पेट्रोल जी क़ीमतूं अचानक जेको आहे वधियूं आहिनि उन खां पोइ आवाम जेका आहे उहा जेका अॻु में ई महांगाई ऐं बेरोज़गारी बुख बदाली ऐं गुरबत जो शिकार आहे उहो वधीक परेशान ऐं मायूस थी वई आहे। ही मजबूरी तौर ते पेट्रोल वधियो आहे। उन खां अलावा जेके आम वहापे जूं शयूं आहिनि उहे बि जेके आम मार्केट खां वरी लोकल मार्केट ताईं जेके पहुचनि थियूं उन्हनि जो उते घाटे तोड़ अघु मुक़ररु थियल आहिनि। मजमूई तौर ते ही थरपाकर ज़िलो आहे, असां पसमानदा ज़िले सां तालुक रखूं था। ही सिंध जो आख़िरी ज़िलो आहे, कुंड वारो ज़िलो आहे। उते हर शइ हूअं बि बाक़ी जेका सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जा जेकी मार्केट आहे उन खां हूअं बि महांगी मिलंदी आहे। पर हाणे पेट्रोल जेको राति वधियो आहे उन में माण्हू जेको आहे इंतिहाई हिकिड़ो अॻु में ई जेको आहे बदाली ऐं बुख गुरबत जो शिकार आहिनि। उन्हनि जेको उहे इंतिहाई मायूस थी विया आहिनि, परेशान थी विया आहिनि। ऐं सजा साहिब इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हर जीअं मूं ॻाल्हि कई त आम वहापे जी शयुनि खां वठी पेट्रोल या ॿियूं जेके बि आवाम जे रोज़मरे जी जेके शयूं आहिनि उन्हनि जी जेकी मार्केट बनिस्बत कराची, हैदराबाद, सखर इन्हनि ज़िलनि में आहे उन खां हूअं बि हेॾां थरपारकर ज़िले या जेके पसमानदा ज़िला आहिनि उन में वधीक आहे। जेके मार्केट जे जेके वापारी माफ़ियाज़ आहिनि जेके उहे हुतां खां जेके रेट्स आहिनि उन खां अलावा हेठि पंहिंजा मन घड़ित ऐं हथरादू अघ बि मुक़ररु कनि था। जेके असांजे ज़िलनि में प्राइस कंट्रोल कमेटीज़ ठहियल आहिनि उहे मुकमल तौर ते गैर फ़ाल आहिनि। ही जे पेट्रोल पंपनि ते जे राति जीअं ऐलान थियो त बर वक़्त खां ई पेट्रोल पंप बंदि थी विया, छाजे करे जो पेट्रोल जेको आहे उहो इंतिहाई जेको 30 रुपया महांगो थियो आहे त उन में हुननि बर वक़्तु बंदि करे छॾिया त जीअं माण्हुनि कंहिंखे पेट्रोल न पियो मिलियो। राति कतारूं लॻियल हुयूं पेट्रोल पंपनि ते माण्हुनि जूं त जीअं उहे महांगो विकिणी सघनि ऐं उन मां वधीक मुनाफ़ो कमाए सघनि, जंहिंजे करे आवाम यकीननि भोॻे थो। ऐं मजबूरी तौर ते थरपारकर ज़िलो या समूरी सिंध जा सूर साॻिया आहिनि, पर थरपारकर ज़िले में वधीक जेको आहे मक़ामी जेके वापारी माफ़ियाज़ आहिनि उन्हनि जी हिकठी सबबु उहे शयूं सभु महांगियूं आहिनि, वधीक महांगियूं विकिरो थियनि थियूं। ऐं जेके सरकारी कमेटियूं आहिनि जेके उन ते कंट्रोल करण या उन ते सॼी सूरत हाल खे चेक एंड बैलेंस जे लाइ उहे गैर फ़ाल बणियल आहिनि ऐं उल्टो उन्हनि वापारी माफ़ियाज़ जो हिसो बणियल आहिनि, उन्हनि सां ॿिट बणियल आहिनि। जी सही ॻाल्हि आहे। ऐं आम माण्हू ते हिन जो वधीक इम्पैक्ट पवे थो, छाकाणि त उते वधीक गुरबत आहे, वधीक सभु शयूं आहिनि ऐं इन जे लाइ दुआई करे सघिजे थी। वरी महिरबानी भाउ मुमताज़। ऐं डॉक्टर सबा सहर सोलंकी साहिबा असांखे ज़बरदस्त तरीक़े सां ॿुधाए रही आहे त पाकिस्तान केॾो स्ट्रॉन्ग आहे। असांखे सच ॿुधायां त मुंहिंजो इतफ़ाक़ थियो 2006 में जॾहिं इंडिया वञण जो, त असां अटारी खां वियासीं हितां पंहिंजे वाघा खां जॾहिं क्रॉस कयोसीं अटारी में, त सच पुछो त मूंखे हिकिड़ो वाज़े फ़र्क़ु नज़र आयो। अखियुनि ॾिठो हाल मां ॿुधाए सघां थो, छाकाणि त पंहिंजो तजुर्बो ॿुधाईंदुसि। त यकीन कयो त असां ॾिठासीं त असांजा जेके पासे वारा जवान हुया न उहे बाक़ाइदे अलर्ट, प्रोफेशनल, उनजो विज़न, उनजी बॉडी लैंग्वेज ऐं उनजो तौरु तरीक़ो बिल्कुलु प्रोफेशनल पियो लॻो। क्रॉस द बॉर्डर 2 मिंटनि जी मुसाफ़त ते जॾहिं असां हुन पासे वियासीं त वॾो फ़र्क़ु हुयो उनजे बॉडी लैंग्वेज में, उनजी प्रोफेशनलिज़म में, उनजी सबमिशन में। त असांखे लॻो पियो। ऐं जॾहिं असां इंडिया मां पाकिस्तान खे बि ॾिठोसीं त सच पुछो त लॻो पियो त को वाक़ई का स्टेट अहिड़ी आहे जेका पाण ई वाक़ई बुर्दबार आहे, जंहिंजो पंहिंजो हिकिड़ो भरम नज़र पियो आयो, त ख़ुशी महसूसु पई थी यकीननि असांखे। त उते वरी जॾहिं असां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वरी जॾहिं उन्हनि जे जवाननि ॿिनि हंधनि ते ॾिठोसीं त असांखे वाक़ई वॾो फ़र्क़ु महसूसु थियो त असांजी जेका पाकिस्तान आर्मी आहे या जेके इदारा ॿिया बि आहिनि, एयरफोर्स हुजे या नेवी हुजे या जेके बि इदारा आहिनि या इवन असांजी जेके इंटेलिजेंस एजेंसीज़ आहिनि, उहे वाक़ई प्रोफेशनल आहिनि। उन्हनि जे मतिलबु हिन पूरे रीजन में जेकॾहिं फोर्स जी ॻाल्हि कयूं त
त वी आर नंबर 1, इन में को शक न आहे। ऐं डॉक्टर छाकाणि त कमु कनि बि पियूं अहिड़नि इदारनि सां ऐं अहिड़ियूं स्ट्रेटजीस खे ॾिसनि बि पियूं, त वधीक डॉक्टर असांखे ॿुधाईंदियूं त डॉक्टर जेकॾहिं रीजनल जी पाण ॻाल्हि कयूं त असां अहिड़े हंधि आहियूं जिथे असां वटि पाड़ेसरी मुल्क इंडिया बि आहे, जंहिंसां तालुकात असांजा कॾहिं बि बहितर न आहिनि रहिया। अफ़गानिस्तान में तव्हां सिचुएशन ॾिठी त हिकिड़ी क्रिटिकल रही, मुख़्तलिफ़ केतिरनि सालनि खां पोइ उहो सोवियत यूनियन खां वठी वेंदे हींअर ताईं वेंदे असां ईअं चऊं त 15 अगस्त 2021 ताईं जी सूरत हाल डिफरेंट रही आहे। ईरान तव्हांखे पाण ख़बर आहे त हमेशह दुनिया जूं नज़रूं ईरान ते आहिनि। जेकॾहिं चाइना जी असां ॻाल्हि कयूं त चाइना यकीनन हींअर नेक्स्ट सुपर पावर जे डोड़ में आहे। त पाण जेका पंहिंजी जियोग्राफिकली जेका हैसियत आहे उहा केतिरी इम्पॉर्टेंट आहे ऐं रीजनल लेवल ते पंहिंजी इम्पॉर्टेंस छा आहे? तमामु बहितरीनु सवाल आहे इहो तव्हांजो त असांजी जेका जियो स्ट्रेटजिक लोकेशन आहे हुनजी इम्पोर्टेंस छा आहे। पाकिस्तान जी जेका जियो स्ट्रेटजिक लोकेशन आहे तमामु घणी इम्पोर्टेंट आहे, छो त 2 न्यूक्लियर पावर दुनिया जूं असांजूं नेबरिंग कंट्रीज़, हिकिड़ो त इहो फैक्टर आहे। एंड ऑफकोर्स ईरान न्यूक्लियर जी तरफ़ हुनजो आहे जेको बि प्रोग्राम, उहो हिकिड़ी अलॻि शइ आहे। अफ़गानिस्तान 1979 खां वठी इट्स इन द वॉर, तो पाकिस्तान जी बैलेंसिंग जेका स्ट्रेटजिक लोकेशन आहे असांजे लाइ ब्लेसिंग बि आहे, एट द सेम टाइम थोड़ा चैलेंजिस ऑफकोर्स। सो वी आर डीलिंग विद दो चैलेंजिस ऐं तमामु बहितरीनु नमूने सां हुनखे डील करे रहिया आहियूं, पीसफुली करे रहिया आहियूं। कोशिशि इहा कंदा आहियूं त हिन खिते में अमन हुजे, इस्तेहकाम हुजे ऐं उन जी ज़िम्मेवारी पाकिस्तान खई आहे, छो त जेको असांजो नेबरिंग कंट्री आहे, तव्हां पाण मेंशन कयो इंडिया, उन हमेशह हिन रीजन जे जेको इस्तेहकाम आहे, अमन आहे, उनखे ख़राबु करण जी कोशिशि कई आहे। चाहे उहो तव्हां हिस्ट्री रही आहे, तव्हां ॾिसो त उनखे बि असां हमेशह पीसफुली टैकल कयो आहे। हाणे उन्हनि कश्मीर में जेको पंहिंजो कयो, उन्हनि जो स्टेटस चेंज कयो, ऑफकोर्स चाइना एंड पाकिस्तान जे लाइ उहो परेशान कोन ॻाल्हि त हुई, बट इट वॉज इट सेल्फ अ चैलेंज टू स्ट्रेटजिक स्टेबिलिटी, छो त उन चाइना एंड इंडिया में बि क्लैशिस शुरू थी विया बॉर्डर ते। उन पासे ॾांहुं जेको इलाइक़ो आहे लद्दाख वारो इलाइक़ो जेको आहे जी, उन पासे बि हिननि जा क्लैशिस थिया पिए ऐं हिन जा पाण में बिल्कुलु लद्दाख। त जॾहिं असां वटि जॾहिं ही इशूज़ आहिनि डॉक्टर, त पोइ कीअं डील कंदा आहिनि इदारा या पंहिंजी ज़ाहिरा इन जी पंहिंजी हिकिड़ी सिक्योरिटी बि त आहे न, इहे चैलेंजिस बि आहिनि। ऐं रिसेंट पास्ट में असां वटि हालात ज़रा सुठा न रहिया, जंहिंजे करे दुनिया चवंदी त भई थोरो नज़र कए, पर असां अल्हम्दुलिल्लाह पाण स्ट्रांग आहियूं। त छा इन जा इम्पैक्ट ॿिया कहिड़ा पॉज़िटिव इम्पैक्ट छा आहिनि? नेगेटिव ते त सभिनी खे ख़बर हूंदी, पॉज़िटिव छा आहे? पॉज़िटिव इहो आहे त पाकिस्तान हिकिड़ो रिस्पॉन्सिबल न्यूक्लियर वेपन स्टेट आहे। न सिर्फ़ु इहो असां चऊं था, बट इहो ओवर द पीरियड ऑफ टाइम असां साबित बि कयो आहे। बालाकोट इंसिडेंट तव्हांखे यादि हूंदो, 2000 अभिनंदन जो तव्हांखे यादि हूंदो केस, असां उनखे वापसि कयोसीं ऐं पीसफुल जेस्चर हिकिड़ो पाकिस्तान शो कयो। ऐं इहे नंढा नंढा जेस्चर्स जेके आहिनि, इहे बज़ाहिर ते हिकिड़ो नंढो आहे, भई असां हिकिड़ो उन्हनि जो पायलट वापसि कयो, बट एट द स्टेट लेवल हिकु वॾी सेक्रीफाइस आहे कि हिकिड़ो जेको दुश्मन जो जहाज़ तव्हांजे ई एरिया में किरे थो, तव्हां हुनखे तव्हां किरायो था। ऑफकोर्स असांजी एयरफोर्स एतिरी केपेबल आहे, सो उनजे बावजूदि बि असां हमेशह रिस्ट्रेंट जो मुज़ाहिरो पाकिस्तान कयो आहे ऐं असां पीसफुल सोल्यूशन, तव्हां इन जो एग्ज़ाम्पल ॾिसो अफ़गानिस्तान सां, अफ़गानिस्तान जे पीसफुल सोल्यूशन में पाकिस्तान जो अहम किरदारु रहियो आहे। भारत सां असां कोशिशि कई आहे त जेतिरो थी सघे कॉन्फ्लिक्ट खे अवॉइड कयूं, ऐं ईअं न आहे त उन कॉन्फ्लिक्ट खे अवॉइड करण जे असांजे कमज़ोरी न आहे, कमज़ोरी न आहे। उन शराब चवंदा आहिनि न, हमारी शराबत को हमारी कमज़ोरी मत सम्झो, त उहो त असां करे ॾेखारियोसीं। जेमो ॾिनोसीं, पोइ 27 फरवरी हुजे या बालाकोट हुजे, जेके उनखे जवाब मिलिया ऐं पूरी दुनिया खे मिलिया। ऐं पॉज़िटिव जेस तव्हांजी ॻाल्हि वांगुरु सेकेंड कंदसि त हिकु कप चांहि जी क़ीमत हिकु मग हुयो जेको इंडिया जो, त टी वॉज फैंटास्टिक, ईअं त न ई न, उनजो बिल बि उनखे ॾाढो ॻरो पे करिणो पियो। यकीनन ईअं ई आहे। त इहे जेको जेस्चर वञनि था, उनखां पोइ बि इहे क्लैशिस रहनि था। हाणे त कुझु ॾिठो आहे, कुझु वक़्त खां वठी कुझु बॉर्डर सिचुएशन असांजी थोरी घणी नॉर्मल आहे हिन पासे ॾांहुं। एक्चुअली उनजो रीज़न इहो आहे त पाकिस्तान इहो मेंटेन कयो आहे कि भई अगरि तव्हां अहिड़ी का शइ कंदो त वी आर रेडी फॉर इट।
क्विड प्रो क्रो प्लस हिकिड़ी असांजी पॉलिसी आहे, स्ट्रेटजी आहे जंहिंखे असां मतिलबु असांजे न्यूक्लियर वेपन्स खे तव्हां एज़ अ ब्लफ कंसिडर न कयो, न्यूक्लियर कैपेबिलिटी खे की असां बसि ईअं मतिलबु वी आर कैपेबल ऑफ डिफेंडिंग आवर सेल्फ। असां हिकु ज़िम्मेदार न्यूक्लियर वेपन जी हैसियत में पंहिंजे जेके मक़ासिद आहिनि, जेके बि असांजा पीसफुल इंट्रस्ट आहिनि नेशनल एंड इंटरनेशनल लेवल ते, स्पेशली इंटरनेशनल, उन्हनि खे असां पीसफुल तरीक़े सां हल कयूं पिया। हिकु रुख इहो आहे। ॿियो कहाणी जो चवंदा आहिनि न, ॿियो रुख भारत, उन जा जेके रवैया आहिनि, तव्हां मोस्टली न्यूज़ में बि ॾिसंदा हूंदव की हू उन्हनि जो न्यूक्लियर प्रोग्राम जेको दुनिया में उन जे लाइ जेतिरो पाकिस्तान खे क्रिटिसाइज़ कयो वेंदो आहे, उन जे लाइ न कयो वेंदो आहे। बट कुझु शयूं अहिड़ियूं जेके इंटरनेशनल लेवल ते या त हाईलाइट नथियूं थियनि ओड़े तरीक़े सां, या माण्हू उनखे स्पेशली वेस्ट उनखे ॼाणे वाणे इग्नोर कंदो आहे। न्यूक्लियर थेफ्ट जा इंसिडेंट इंडिया में थिया आहिनि। इट्स अ वेरी सीरियस प्रॉब्लम। तव्हां हिकु न्यूक्लियर वेपन, रिस्पॉन्सिबल न्यूक्लियर वेपन स्टेट छा आहे, त तव्हां पंहिंजी न्यूक्लियर सेफ्टी एंड सिक्योरिटी खे इंश्योर कयो न। बट हू उनखे करण में ब्रह्मोस रिसेंटली इंसिडेंट इंडियन मिसाइल इनसाइड पाकिस्तान टेरिटरी, हिकिड़ो तव्हां कीअं हिकिड़े न्यूक्लियर वेपन स्टेट जेको तव्हांजो नेबरिंग कंट्री आहे, तव्हां उन सां यू हैव राइवलरी विद दैट नेबर, ऐं तव्हां इंटेंशनली एक्सीडेंटली हाणे जेको रॉकेट तव्हांजो फायर थियो उन्हनि जो छो त असांखां मिस्टेक थी वई आहे, उहो थी वई आहे, त एॾी वॾी गैर ज़िम्मेदारी जो मुज़ाहिरो करणु ऐं उन खां पोइ पूरी दुनिया वरी ख़ामोश रही। इहा ई हिकिड़ो वॾो सुवालु हुयो त भई जिते तव्हां वटि UN जेको मिशन आहे उहो ॾिसे पियो इन्हनि शयुनि खे, उनजो को अहिड़ो ख़ातिर खां जवाबु आहे इन जाइ ते ख़ुदा न ख़ास्ता अगरि का अहिड़ी ग़लती असां खां थिए हा त उनजो वावेला तव्हां सम्झी सघो था इंडिया जो जेको नेगेटिव मीडिया आहे टूवर्ड्स पाकिस्तान, उनखे त बाहि लॻी वेंदी आहे न। उहो त मतिलबु उनखे त सिर्फ़ु मौक़ो खपे त भई असांखे का शइ ख़बर पए। त बहरहाल उहो मीडिया बि, दुनिया जी मीडिया बि सपोर्ट हुनखे घणी कंदी आहे। वेस्टर्न मीडिया ऑफ कोर्स उन्हनि खे सभु, उन जा बि पोइ रीज़न्स आहिनि ऑफ कोर्स, उन्हनि जा पंहिंजा उनजो मार्केट आहे बेसिकली, मार्केट कैप्चर करण जे लाइ, छाकाणि त वॾो मुल्क आहे कंज़प्शन जे हवाले सां, या उनजी मार्केटिंग ऐं सेल्स जेके उनजा टारगेट्स आहिनि उते पूरा थियनि था, इन करे उहे चाहींदा आहिनि त हिन सां न उचाए। इहो ई आहे रीज़न। वेस्ट मैनेजमेंट, तव्हांजी ॻाल्हि खे मां अॻियां इन खे वधायां, वेस्ट मैनेजमेंट हिननि जो उहो तमामु फैल आहे। साउथ कोरिया, सॉरी अफ्रीका में हिननि जा कुझु अहिड़ा इंसिडेंट्स थिया आहिनि जेको इंडिया पंहिंजो ओॾे मोकिले पियो, जेको वेस्ट आहे न्यूक्लियर वेस्ट, ऐं उतां जे अवाम जे लाइ, उन रीजन जे लाइ उहो तमामु घणो ख़राबु आहे। इट मीन्स की तव्हां न्यूक्लियर वेपन स्टेट आहियो, देर आर सर्टेन ट्रीटीज़, सर्टेन प्रोटोकॉल्स, तव्हां उन्हनि खे फॉलो न पिया कयो, तव्हां पंहिंजे अंदरि पंहिंजे जेके जेको न्यूक्लियर थेफ्ट आहे उनखे रोके न पिया सघो, ऐं तव्हां उन्हनि जा एम्बिशन्स ॾिसो, दे वांट टू बिकम लाइक मेंबर NSG न्यूक्लियर सप्लायर ग्रुप जा मेंबर हू थियणु चाहिनि था, ऐं वेस्ट उनखे ऑफकोर्स स्पेशली अमेरिका सपोर्ट करे थो। बट असांजो चवणु इहो आहे त हाउ कैन अ कंट्री बिकम अ मेंबर टू सच लाइक एक्सपोर्ट कंट्रोल रिजीम्स, या न्यूक्लियर सप्लायर ग्रुप जो मेंबर थियण जी उहो कीअं कैपेबल आहे या क़ाबिल आहे, छा उहो उन शयुनि ते पूरो लहे थो? दिस इज़ द क्वेश्चन। ऐं उहो वॾे में वॾो सुवाल त उनजो इन जे हिन रॉकेट खां पोइ पैदा थियो आहे त जेको उहो पंहिंजो चवे थो त असांखां ग़लती थी आहे, त एॾो अनप्रोफेशनल वे जेको आहे उहो उनखे कीअं कैपेबल कंदो त उहो न्यूक्लियर सप्लायर थिए। अच्छा, हिकिड़ो डॉक्टर हिकिड़ी शइ इहा आहे, हिकिड़ा जॾहिं पाकिस्तान धमाका कया, चलो दुनिया जो प्रेशर हुयो, पर चलो वेलकम थियो, एक्सेप्टेंस मिली, पोइ भले पाड़ेसरी मुल्क हुजे या UK अमेरिका हुजे या यूरोपियन यूनियन जो जेको हुजे। ॿिए पासे जेकॾहिं असां नॉर्थ कोरिया जी ॻाल्हि कयूं था, नॉर्थ कोरिया आहे ॾींहुं अहिड़े क़िस्म जा धमाका कंदो रहंदो आहे, उहो ख़ुदि इहो आहे, उनखे अॼु ॾींहुं एक्सेप्टेंस न मिली आहे। पोइ साउथ कोरिया हुजे या रीजन जा ॿिया मुल्क हुजनि, चाइना सां ई थोरे घणनि जा तालुकात आहिनि, उहो केतिरो सेव आहे? नॉर्थ कोरिया हिकिड़ो मतिलबु उनजो केस अगरि असां ॾिसूं त डिफरेंट आहे, टिपिकल केस आहे दुनिया में सभिनी सां। इट इज़, ऐं नॉर्थ कोरिया ॾिसो न, हिकिड़ो इन सेंस में वेस्ट उनखे क्रिटिसाइज़ कंदो आहे की नॉर्थ कोरिया मतिलबु एलिजिबल न आहे टू बिकम न्यूक्लियर वेपन स्टेट, उन जे लाइ कुझु सर्टन कंडीशंस आहिनि। सो नॉर्थ कोरिया NPT साइन कई हुई, न्यूक्लियर नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी, ऐं जेको बि मुल्क उहा ट्रीटी साइन कंदो आहे उहे न्यूक्लियर वेपन्स एक्वायर न करे सघंदो आहे। त इट मीन्स के जॾहिं उहे बाउंड आहिनि उन ट्रीटी खे फॉलो करण जे, त इन जे करे उन ते इंटरनेशनल प्रेशर आहे, उन ते सैंक्शन्स आहिनि। बट द थिंग इज़ की दुनिया खे ख़बर आहे त दे हैव समथिंग, हुननि वटि हिकिड़ी कैपेबिलिटी अची चुकी आहे। पोइ हाणे उन कंट्री खे तव्हां वधीक अगरि पोक कंदा, उनखे अगरि हू कंदा, त मे बी उहो डेटरेंस जेका आहे उहा अचूं था वरी पाण पंहिंजे 28 मई 1998 वारे हिन ते, त हिन धमाका थिया,
छा रिस्पॉन्स मिलियो दुनिया वटां वेस्ट वटां ऐं छा रिस्पॉन्स हुयो इस्लामी मुल्कनि वटां? पाकिस्तान जॾहिं 28 हिस्ट्री जेका मई लिखी वई आहे उहा छा थी ॿुधाए? जी बिल्कुलु पाकिस्तान जॾहिं 28 मई 1998 में जॾहिं एटमी धमाका कया त उन में रिएक्शन ऑफकोर्स वेस्ट मां त प्रेडिक्टेबल हुयो ऑफकोर्स उहो न पिया चाहिनि त असां न्यूक्लियर वेपन्स कयूं उहो त पहिरियां त रिएक्शन ॾाढो हार्ड हुयो क्लिंटन गवर्नमेंट तरफ़ां त ऑफर्स त ही त हू अलाए छा ज़ाहिर आहे प्रेशर सस्टेन करण बि त हिकिड़ो खपे तव्हांखे पर ऑफकोर्स मुस्लिम दुनिया लाइ त हिकिड़ी अहम ॻाल्हि हुई त हिकिड़ो मुस्लमान मुल्क खे इहा कैपेबिलिटी आहे छो त हींअर ताईं पाकिस्तान खां अलावा ॿिए कंहिं बि मुल्क वटि इहा कैपेबिलिटी न आहे सो वंस यू बिकम अ न्यूक्लियर पावर स्टेट ऑफकोर्स उनखां पोइ दुनिया खे न चाहींदे बि उहा शइ हज़म करणी पवंदी आहे सो इहो ई थियो एंड वेस्ट खे एक्सेप्ट करिणो पियो ऐं ॿी हिकिड़ी शइ मां मैंशन इहा ज़रूरु कंदसि कि पाकिस्तान न्यूक्लियर वेपन्स टेस्ट कया ऐं उनखां पहिरीं भारत करे चुको हो 11 मई ते ऐं 13 मई ते उन ई सेम मंथ में इट मीन्स कि जेको रिएक्शन अगरि अचिणो हुयो भारत करे चुको आहे त इट मीन्स पाकिस्तान जी ज़िम्मेदारी हुई त पाकिस्तान उन बैलेंस खे हिन ख़िते में क़ाइमु करे ऐं उन बैलेंस खे क़ाइमु करण लाइ असां न्यूक्लियर वेपन्स टेस्ट कया सो इट मीन्स कि असां पंहिंजी नेशनल सिक्योरिटी पंहिंजे दिफ़ा में पंहिंजी क़ौमी सलामती में न्यूक्लियर वेपन्स टेस्ट कया सो रिएक्शन ऑफकोर्स वो हुयो त न थियणु खपे हा बट व्हेन इट हैपेंड तो दे हैड टू एक्सेप्ट इट सही इस्लामी मुल्कनि ऐं जेकॾहिं ॻाल्हि कजे जीअं इंडिया लॻो पियो आहे त हू सप्लायर थिए पाकिस्तान कॾहिं सोचियो त असां सप्लायर थियूं? तव्हांखे हिकिड़ी इंट्रस्टिंग ॻाल्हि ॿुधायां न्यूक्लियर सप्लायर ग्रुप जंहिंजो इंडिया मेंबर थियणु चाहे थो उनजो वजूद ई इंडिया जे न्यूक्लियर पावर थियण खां पोइ आयो इट मीन्स जॾहिं इंडिया न्यूक्लियर टेस्ट कया हुआ 1974 में पहिरियां त हुननि उनखे स्माइलिंग बुद्धा जो नाम ॾिनो त भई दिस इज़ फॉर पीसफुल पर्पसेस असांजो मिलिट्री ॾांहुं वञण जो को इरादो न आहे पर उन्हनि उनखे मिलिट्री में कन्वर्ट कयो इट मीन्स कि हिते बि उन्हनि उहो पंहिंजी पॉलिसी हिकिड़ी हुई ऐं दे वर डूइंग समथिंग एल्स हा हाणे उन में न्यूक्लियर सप्लायर ग्रुप जेको इंडिया उनजो मेंबर थियणु चाहे थो उन आई मीन उनजी रिज़ल्ट में उहो न्यूक्लियर सप्लायर ग्रुप ठहियो त भई अहिड़ा मुल्क जेके न्यूक्लियर टेस्ट कनि था न्यूक्लियर वेपन जी तरफ़ वञनि था उन्हनि खे असां कंटेन कयूं उन्हनि खे प्रिवेंट कयूं उन्हनि खे रोकथाम जे लाइ उन्हनि कयो हाणे उहो ई न्यूक्लियर सप्लायर ग्रुप उहा ई सेम कंट्री जेका कॉज़ हुई उन ग्रुप जे ठहण जो दे आर लाइक विलिंग टू एक्सेप्ट इट एज अ मेंबर अच्छा So I think this is a discrimination against Pakistan जेका असांखे हाईलाइट करणु उहो त आहे इंटरनेशनल लेवल ते असांखे आहे पर उनजे बावजूदि पाकिस्तान दुनिया में चमके पियो उहो पंहिंजे बलबूते ते पंहिंजी कैपेबिलिटी ते करे पियो अच्छा डॉक्टर तव्हां माशाल्लाह हींअर ज़ाहिर आहे सुभाणे या सेलिब्रेशन बि थींदी इहो में तकबीर खे सुठी तरीक़े सां ॿुधायो वेंदो दुनिया खे जहान खे ॿुधायो वेंदो हिकु दफ़ो 24 साल पहिरीं असां छा करे चुकासीं ऐं 24 सालनि खां पहिरीं मतिलबु उन दुनिया में जॾहिं ही सो कॉल्ड असां वटि एतिरी टेक्नोलॉजी बि न हुई उनजे बावजूदि पाकिस्तान करे ॾेखारियो त हींअर जॾहिं एतिरी टेक्नोलॉजी पाकिस्तान में मौजूदु आहे त पाकिस्तान वटि छा छा न हूंदो जेको ॿुधाए नथा सघूं पर आहे पाण अल्हम्दुलिल्लाह अच्छा आम असांजी जेका छोकिरी आहे या छोकिरा आहिनि उहे हिन पासे ॾांहुं जेके मां पहिरियां तव्हां खां सवाल कयो अचण बि चाहिनि था रिसोर्सिस बि आहिनि पर असां वटि अहिड़नि जीअं तव्हां ॻाल्हि कई त हैदराबाद में या जामशोरे में या ॿियनि इदारनि में पंहिंजूं यूनिवर्सिटीज़ आहिनि उन में इहो पढ़ायो वञे थो डॉक्टर बिल्कुलु जिथे बि इंटरनेशनल पॉलिटिक्स जा डिपार्टमेंट आहिनि जीअं सपोज़ IR डिपार्टमेंट तव्हां त IR मां कन्वर्ट थी तव्हां अची वियो हिन पर जेकॾहिं असां टेक्नोलॉजी जी ॻाल्हि कयूं या टॉकिंग अबाउट टेक्नोलॉजी स्पेसिफिकली जी जी IR में टेक्नोलॉजी जी ॻाल्हि पिया कयो आई डिडंट अंडरस्टैंड न मक़सदु मुंहिंजो जीअं न्यूक्लियर हिकिड़ी असां वटि मेडिकल पढ़ायो अथनि जीअं इंजीनियरिंग पढ़ाई थी वञे उन हवाले सां छा असां वटि न्यूक्लियर एजुकेशन ते कुझु कमु थिए पियो? बिल्कुलु थिए पियो इस्लामाबाद में इंस्टीट्यूट्स आहिनि मां सिविल ॻाल्हि कई न इस्लामाबाद खां अलावा पाण सिंध जी ॻाल्हि पिया कयूं सिंध में बि आहिनि कराची में हिते न्यूक्लियर एजुकेशन ते किनोप आहे कराची इंस्टीट्यूट ऑफ छा कोर्सिस ऑफर कनि पिया उते हू न्यूक्लियर टेक्नोलॉजी सां रिलेटेड जीअं जेनेटिक इंजीनियरिंग थी वई न्यूक्लियर फिज़िक्स थी वई मतिलबु ऑल इंजीनियरिंग टाइप सब्जेक्ट्स जेके रिलेटेड आहिनि टूवर्ड्स द न्यूक्लियर टेक्नोलॉजी ऐं उन में मां तव्हांखे बिल्कुलु मैंशन सिविल मूं शायदि पंहिंजे शुरूआत टॉक में कयो कि PIAS पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग एंड अप्लाइड साइंसिस
स्टेट ऑफ द आर्ट इंस्टीट्यूट आहे इस्लामाबाद में, उते PhDs MPhil न्यूक्लियर एनर्जी। ऐं ॿियो इन जो रीज़न इहो आहे त पाकिस्तान में न्यूक्लियर एनर्जी, तव्हांजो इहो तमामु सुठो सुवालु आहे। असां पंहिंजे व्यूअर्स खे इहो ॿुधायूं कि पाकिस्तान जे न्यूक्लियर वेपन्स स्टेट थियण खां पोइ या हूअं ई बि वेस्ट में हिकिड़ो प्रोपेगेंडा हलियो कि असांखे न्यूक्लियर एजुकेशन खे हासिल करण खां हिकिड़ा हर्डल्स क्रिएट कया वञनि था। हींअर बि पाकिस्तानी जेको स्टूडेंट आहे, अगरि उहो न्यूक्लियर एजुकेशन ॿाहिरि वेस्ट में स्पेशली परस्यू करणु चाहे त उनखे उते रोकियो वञे थो या उन्हनि खे उन में एडमिशन न पई मिले। सो उन शइ जे लाइ असां वटि पाण वी हैव इनसाइड पाकिस्तान जे अंदरि असां वटि अहिड़ा आर्ट स्टेट ऑफ द आर्ट जे इदारा आहिनि, इंस्टीट्यूट्स आहिनि जेके कमु कनि पिया, जेके न्यूक्लियर एजुकेशन में ऑफकोर्स दे आर ऑफरिंग डिग्रीज़ MPhil MS डिग्रीज़। सो ऑफकोर्स न त उन्हनि इदारनि ताईं पहुचण जे लाइ नौजवान कीअं पहुचनि? डॉक्टर तव्हां त ॻाल्हि कयो इस्लामाबाद में, पर असां वटि के अहिड़ा जेके प्लैनिंग्स आहिनि ई कोन, या उन्हनि जेके एडमिशन्स आहिनि या उहे जेके ट्रैक्स आहिनि उहे नौजवान खे ख़बर न आहे। असांखे ख़बर आहे सिंधी यूनिवर्सिटी में दाख़िला कीअं वठिजे, मेरा यूनिवर्सिटी में एंट्री टेस्ट थींदी, या इंजीनियरिंग में या मेडिकल में, उहा थी त ठीकु आहे, न थी त पोइ ॾिठो वेंदो। पोइ सिंधी यूनिवर्सिटी में वियासीं या कराची में या कोई डिप्लोमा करे असीं वेही रहियासीं या कारोबार कंदासीं। इन पासे जेके फर्दर स्टडीज़ आहिनि, जेके हींअर लेटेस्ट स्टडीज़ सॼनि पियूं, इवन लेटेस्ट स्टडीज़ में हींअर क्लासिक स्टडीज़ शामिल आहिनि, उन पासे कीअं अचनि नौजवान? जीअं मूं तव्हांखे मेंशन कया जेके नाला इंस्टीट्यूट्स जेके असां वटि कीअं इस्लामाबाद करे पियो, इस्लामाबाद करे पियो, उन जे लाइ हिकिड़ो प्रोसेस आहे। हू एडमिशन्स अनाउंस थींदियूं आहिनि, स्टूडेंट्स जेके बि हूंदा आहिनि ख़बर आहे असां नौजवान वञनि पिया सिंध जा, तव्हांजो एक्सपीरियंस वञनि पिया। वञनि था। यस, रेशो तमामु घटि आहे, उन रेशो खे वधाइणो आहे, बट दे आर देयर तमामु घटि नंबर में। आई नो दिस पर्सनली, छो त मूं पढ़ियो आहे, उनजी वेबसाइट ते ॾिठो आहे। उनजो एक्चुअली सिस्टम मेरिट बेस्ड सिस्टम आहे, छो त ही जेका न्यूक्लियर एजुकेशन में जेके बि असांजा इंस्टीट्यूट्स आहिनि, आई डोंट नो अबाउट कोटा सिस्टम अगरि किथे आहे, बट मोस्टली मेरिट बेस्ड सिस्टम आहे। त जेके बि उन मेरिट ते क्वालिफाई कनि था, दे ऑफ कोर्स गिव देम एडमिशन। अच्छा, सिंध जी न्याणियुनि खे किथे था ॾिसो तव्हां पर्सनल एक्सपीरियंस में? तव्हां टीचिंग बि कई आहे, पढ़ायो बि अथव, त तव्हां पढ़ाईंदा तव्हांखे एक्सप्लेनेशन पावर ज़बरदस्त मिलंदो आहे, टीचर खे खां वधीक थी नथो सघे। तव्हां कीअं एक्सप्लेन कंदो सिंधी न्याणियुनि खे? मां सम्झां थी त सिंध जी जेका न्याणी आहे, औरत आहे, तमामु कैपेबल आहे, पावरफुल आहे। पावरफुल इन द सेंस कि हुनखे स्ट्रेंथ आहे, अगरि हुनखे मौक़ो मिले त हू पंहिंजो पाण मञाए सघे थी। पर मां हींअर बि चाहियां थी त हिकिड़ो गैप आहे जंहिंखे फिल करिणो आहे। कहिड़ो गैप? उहो गैप इहो आहे त मोस्टली जेके सीट्स आहिनि उहे वैकेंट हूंदियूं आहिनि, उते उहो फीमेल उहे अप्लाई न कंदियूं आहिनि या उन्हनि खे इजाज़त न हूंदी आहे, उहे सीट्स उहे लैप्स थी वेंदियूं आहिनि, वैकेंट रहिजी वेंदियूं आहिनि। इवन अहिड़ा इदारा आहिनि, एजुकेशन इंस्टीट्यूट्स हुजनि, जॉब्स हुजनि, उहे अॻियां न ईंदियूं आहिनि। उन्हनि खे या त मतिलबु उन्हनि खे अॻियां अचणु खपे एक्चुअली, ऐं उन्हनि खे न सिर्फ़ु अॻियां अची पंहिंजो पाण मञाइणु खपे, पर पंहिंजे मुल्क ऐं क़ौम जी बि ख़िदमत करण में पंहिंजो रोल प्ले करणु खपे। अच्छा, ॿियो जेको रुझान आहे, थोरो असांखे ओपन थी ॻाल्हाइणो पवंदो डॉक्टर, त असां वटि हींअर खोड़ सारा अहिड़ा कन्वेंशन्स थियणु वञनि पिया जंहिंजो मेजर थीम आहे त नो टू विमेन हेरासमेंट इन एकेडमिक इन वर्क प्लेसिस। त उनजो बि कारण आहे, जेके वाक़िया असांखे रिसेंट में नज़र आया आहिनि, त उनजो इम्पैक्ट आम वालदेन ते पवे थो। त यार मुंहिंजी न्याणी जेकॾहिं यूनिवर्सिटी में वेंदी त अलाए कहिड़ा माहौल, अलाए कहिड़ियूं नज़रूं, अलाए कहिड़ा बिहेवियर्स, उनखे अहिड़ा चैलेंजिस ऑब्स्टिकल्स ईंदा, थी सघे उनखे हू कॉप अप न करे सघे। तव्हां छा चवंदा? हाँ बिल्कुलु, जेके बि सोसाइटी में इशूज़ हूंदा आहिनि उनजो डिसीजन मेकिंग ते पेरेंट्स जे ऑफकोर्स तमामु घणो इम्पैक्ट हूंदो आहे। त आसपास छा थी रहियो आहे, सपोज़ रिसेंटली कुझु केस थिया हुआ कराची में, तव्हां ॿुधाईंदा? कराची में यूनिवर्सिटीज़ में वाक़िया पेश आया आहिनि, त इनखे नज़र में रखंदे यूनिवर्सिटीज़ में न काफ़ी मतिलबु हर मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा वाक़िया, जंहिंमें ख़ुदकुशी जा वाक़िया हुजनि, जंहिंमें हैरासमेंट जा वाक़िया हुजनि, त इहे ऑफकोर्स हिकिड़ो असांजी सोसाइटी, असांजे माशरे लाइ हिकिड़ी मतिलबु परेशानी जो बाइस बि आहिनि। ऑफकोर्स उन्हनि खे बि मद्देनज़र रखणु खपे थो, बट मतिलबु इन्हनि शयुनि जे करे तव्हां पंहिंजी न्याणी जी तालीम में रुकावट न विझो, छो त हिकु ॿ वाक़ियो उनखे हल करण जे लाइ, उनजे रूट कॉज़ ते वञण जे लाइ असांखे अॻियां अचणु खपे, न की पोइ वञणु खपे। थैंक यू वेरी मच डॉक्टर। छा पैगाम ॾींदो असांजे ॾिसण वारनि जे लाइ? ॾिसण वारनि जे लाइ इहो ई पैगाम आहे त तालीम हासिलु कयो, पंहिंजी तालीम ते फोकस कयो। यूथ खे मां इहो चवणु चाहींदसि त रुकावटूं ईंदियूं, बिल्कुलु का बि शइ आसान न हूंदी आहे हासिलु करणु, पर इहो आहे त तव्हां डिटर्मिन रहो एंड पंहिंजे मक़सद खे हासिलु करण लाइ जेतिरो थी सघे मुमकिन कोशिशि कयो। एंड सेकेंडली, पाकिस्तान हिन मौक़े जे जेको हिन इवेंट जे तवसुस सां मां पाकिस्तान जे दुश्मननि खे बि हिकिड़ो मैसेज ॾियणु चाहींदमि ऑफकोर्स, के
पाकिस्तान इज़ अ स्ट्रॉन्ग सेल्फ रिलायंट कंट्री एंड ऑफ कोर्स जेके बि असां वटि जेके कैपेबिलिटीज़ आहिनि असां उन्हनि खे पीसफुली हैंडल करे रहिया आहियूं ऐं असां ज़िम्मेदार रियासत जे तौर ते पंहिंजो प्ले करे रहिया आहियूं. सो मतिलबु दे शुड नॉट बी इन अ मिस्टेक, मतिलबु हिकु ग़लति फ़हमी में न हुजनि त हू कंहिं बि तरीक़े सां पाकिस्तान खे नुक़सानु पहुचाईंदा. सो अगेन हिन ॾींहं खे असांखे सेलिब्रेट करणु खपे ऐं पाकिस्तान जे डिफेंस जे लाइ हिकु तमामु बहितरीनु ऐं इम्पोर्टेंट ॾींहुं आहे. सो दैट्स ऑल फ्रॉम माय साइड. थैंक यू वेरी मच डॉक्टर, थैंक यू सो मच. ऐं छाकाणि त 28 मई जुमे जो छंछर जो ॾींहुं थींदो, ताकि असां वटि वरी छंछर ॾींहुं प्रोग्राम न थींदा, इन करे असां डॉक्टर सां कचहरी कईसीं ऐं 28 मई 1998 सां रिलेटेड जेके बि ॻाल्हियूं थियूं उन ते डिस्कस करण जी कोशिशि कईसीं. दोस्तो, ज़िंदगी में कुझु करिणो आहे त पोइ निकिरणो पवंदो, सोचणो पवंदो. 50% कमु असांजो तॾहिं थींदो जॾहिं असां सोचे मुकमल करे चुका आहियूं असांखे करिणो छा आहे. बाक़ी 50% ते पाण खे थोरी महिनत करणी पवंदी. प्रोग्राम अॼु हिते ई पूरो थियो. पंहिंजे मेज़बान खे इजाज़त. जुमे जो ॾींहुं आहे, असां हमेशह इहा दरख़्वास्त कंदा आहियूं प्रोग्राम जे आख़िर में त जॾहिं बि जुमे जी मंझंदि जी मानी ठहंदी आहे, पोइ किथे असां वटि बिरयानी ठहंदी, किथे का मानी थींदी, लप अटे जी लप चांवरनि जी मथे विझंदासीं त शायदि कंहिं ॿिए जो पेट भरिजी सघे. अलाए कहिड़े ॻाल्हियुनि में राज़ी आहे रब. सो सभिनी जो ख़्यालु, पंहिंजो ख़्यालु रखिजो. पंहिंजे मेज़बान सजाद सां हिकु दफ़ो ॿीहर इजाज़त ऐं दुआ में ज़रूरु कजो यादि. तेसीं ताईं अलाह निगहबान.